सखर मां ख़बर आहे जिथे वापारी हमाद अंसारी जे क़त्ल वारे वाक़े जा CCTV फुटेजेस मंज़र आम ते अची विया आहिनि। CCTV फुटेजिस में हमाद अंसारी ऐं जवाबदार दोस्त उसामा शेख ख़रीद कयल कार वटि गॾु नज़र अची रहिया आहिनि। CCTV फुटेजिस में जवाबदार उसामा शेख कार जी रक़म जा 40 लख वठण बाद हमाद अंसारी खे कार में वेहण दौरान पिस्टल जा फायर करे क़त्ल करण बाद कार बिकाए फरार थींदे नज़र अची रहियो आहे। अहम ख़बर वाक़े ॾियूं पिया सखर मां, जिते वापारी हमाद अंसारी जे क़त्ल वारे वाक़े जा CCTV फुटेजिस मंज़र आम ते अची विया आहिनि। CCTV फुटेजिस में हमाद अंसारी ऐं जवाबदार दोस्त उसामा शेख ख़रीद कयल कार वटि गॾु नज़र अची रहिया आहिनि। CCTV फुटेजिस में जवाबदार उसामा शेख कार जी रक़म जा 40 लख वठण बाद हमाद अंसारी खे कार में वेहण दौरान पिस्टल जा फायर करे क़त्ल करण बाद कार बिकाए फरार थींदे नज़र अची रहियो आहे। सखर मां ख़बर आहे जिथे वापारी हमाद अंसारी जे क़त्ल वारे वाक़े जा CCTV फुटेजेस मंज़र आम ते अची विया आहिनि। CCTV फुटेजेस में हमाद अंसारी ऐं जवाबदार दोस्त उसामा शेख ख़रीद कयल कार वटि गॾु नज़र अची रहिया आहिनि। CCTV फुटेजेस में जवाबदार उसामा शेख कार जी रक़म जा 40 लख वठण बाद हमाद अंसारी खे कार में वेहण दौरान पिस्टल जा फायर करे क़त्ल करण बाद कार बिकाए फरार थींदे नज़र अची रहियो आहे।